मूमल मुझी भेण मुखे खबर है तो तू मुखा वधीक जिद्दी रही है तू कदे भी पंहिंजी जिद ता लहंदी कोन इन करे मां तो साज वायदो तो करा तो मां तुंहिंजी शादी मीर सां कराईंदुसि। तू कूड़ो आहे, तुंहिंजी ज़बान मथा केर एतबार कंदो? तू एतबार कर मुंहिंजी भेण, मां तुंहिंजे भाउ हाशू तोसां वायदो तो कया। तो मुझे भरोसो तोड़े छड़ियो आहे ऐं भाउ हुअण जो भी फर्ज नथो निभाई। तू जीअं चाहीं थी न तीअं ई थींदो। तू मीर सां शादी करण थी चाहीं न तो पोइ वञी सुबुह जो उन्हनि खे दावत ॾेई अच ऐं मां उन्हनि जी मानी थो कयां ऐं जेकॾहिं तूं चवीं न त पोइ असां उन्हनि ॾे था हलूं। जेकॾहिं तूं अञा बि चवंदीअ न त मां मीर जे पेरनि ते हथ रखी हुन खां माफ़ी थो घुरां। अदा रात जो तुंहिंजूं हिकु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि सुबुह जो ॿियूं। हाणे मां न फिरंदुसि मुंहिंजी भेण, जेको हाशू तुंहिंजे भाउ तोसां वाइदो कयो आहे न इहो मां ज़रूर पूरो कंदुसि। हाणे तूं सुम आराम सां। ठीक है मुंहिंजा भाउ, मां आखिरी दफ़ा तुंहिंजे मथां भरोसो कयां थी। इहो भरोसो कायम रहंदो। तूं जीअं चवंदीअ न मां उहो ई कंदुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।